अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। डिजिटल आदमशुमारी धारियनि जी आबादकारी महांगाई ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां मकली खां ठटे ताईं 4 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो आहे। डिजिटल आदमशुमारी सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। डिजिटल आदमशुमारी धारियनि जी आबादकारी ऐं महांगाई जे ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां मकली खां ठटे ताईं 4 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो आहे। डिजिटल आदमशुमारी सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि जो इहो चवणु आहे। अवां खे आगाह कयूं पिया। डिजिटल आदमशुमारी धारियनि जी आबादकारी ऐं महांगाई ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां मकली खां ठटे ताईं 4 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे ॿुधायूं। डिजिटल आदमशुमारी धारियनि जी आबादकारी ऐं महांगाई ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां मकली खां ठटे ताईं 4 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो आहे।